बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 17 नवंबर आहे, शागिर्दनि जो आलमी ॾींहुं। साईं वासिफ़ साहब जा जुमिला आहिनि त उस्ताद जी हक़ीक़ी औलाद उन जा शागिर्द हूंदा आहिनि, न कि उहे जेके उन सां ब्लड रिलेशन में आहिनि। सो अॼु उन उस्ताद जी हक़ीक़ी औलाद जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि अज़ीम इंसाननि शागिर्दनि जो ॾींहुं आहे। उन्हनि सभिनी लाइक़ु शागिर्दनि खे इन ॾींहं जूं मुबारकूं हुजनि। सो अॼु असांजे गुफ़्तगू में हिकिड़ो को लंबी गुफ़्तगू त नाहे, हिकिड़ी रैंडम मुलाक़ात आहे। चयोसीं त अॼोके ॾींहं जे मुनासिबत सां हिनखे रिकॉर्ड कजे। साईं फज़ल हुसैन अस्करी साहिबु असां सां गॾु आहिनि। साईं ऐं असांजो ख़ुशकिस्मती आहे त हिकु क़बीले जा आहियूं ऐं ॿिन्ही साईं जो असांजो शोबो टीचिंग ई आहे। अॼु असां शागिर्दनि जे ॾिहाड़े ते शागिर्दनि जे हवाले खां साईं अॼु गुफ़्तगू कंदासीं। तव्हां हिन ॾींहं खे ऐं इन लफ़्ज़ खे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाक़ई जीअं असां वटि जंहिं समाज में पाण रहूं पिया आहिनि ॾींहंनि में, जीअं ईद हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे, जीअं ॿिया जेके ॾिहाड़ा आहिनि उहे पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि था। मां सम्झां थो असांजे मुआशिरे जे शागिर्दनि खे हिन शागिर्दनि जे ॾिहाड़े खे बि उन ईद वांगुरु ई मल्हाइणु घुरिजे, छो त हक़ीक़त में उन्हनि जो ॾींहुं आहे ऐं जंहिं अंदाज़ सां मल्हाइणु घुरिजे। बदकिस्मती आहे त असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान में हिन में घणो कमु कोन थो थिए। मां सम्झां थो अॼु जो शागिर्द तव्हांजे मुआशिरे जो मुस्तक़बिल जो हर शोबे खे बहितरीनु फ़र्द जेको आहे इन शागिर्दनि मां ई मिलंदो। अगरि सुठे शागिर्द जी तरबियत थी वञे हिन दौर में, जेॾी महिल हू शागिर्द आहे, अगरि हुनजी सुठी तरबियत थी वञे त मां सम्झां थो मुआशिरो जंहिं जे लाइ असांखे ॻणती हूंदी आहे त असांजो हिन शोबे में कहिड़ो माण्हू हूंदो, हिन शोबे में कहिड़ो माण्हू हूंदो, असांजे हिन शोबे में कहिड़ो माण्हू हूंदो। मां सम्झां थो अगरि तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल जा सभई शोबा बहितरीनु करणु चाहियो था त पंहिंजे शागिर्द खे बहितरीनु कंदा। तव्हांजो शागिर्द बहितर आहे त तव्हांजो मुस्तक़बिल जो हर शोबो महफ़ूज़ आहे। मां सम्झां थो ईद खां घटि इहो ॾिहाड़ो न आहे। माशाअल्लाह सर असां अगरि शागिर्दनि जो ॾिहाड़ो आहे या उन हवाले खां हिकिड़ो सुवालु अक्सर ज़हन में ईंदो आहे। असां जॾहिं किसा कहाणियूं या अज़ीम इंसाननि जी शागिर्दीअ वारी उमिरि ॾिसंदा आहियूं ऐं अॼु जो शागिर्द असांखे बाग़ी नज़र थो अचे, उन में उहे शयूं असांखे मैच नथियूं थियनि। इहो मतिलबु इनखे तव्हां कीअं था ॾिसो? बदकिस्मती आहे त असां वटि जॾहिं खां तालीमी निज़ाम माज़रत सां ॿुधण वारनि खां माज़रत मग़रबी निज़ाम में तालीम अची वियो आहे। असां सम्झो आहे त 3 या 2 सालनि खां बाद में असांजी पढ़ाई शुरू थींदी आहे ऐं MPhil PhD पढ़ण खां बाद में असां शागिर्द न रहंदा आहियूं। जॾहिं त हक़ीक़त इहा आहे उतुलबुल इल्म मिनल महद इला लहद, जॾहिं खां इंसानी ज़िंदगी शुरू थी थिए तॾहिं खां इल्म जो आगाज़ थो थिए। जेको इल्मु वठे थो उहो शागिर्द आहे, जेको इल्मु ॾिए थो उहो हक़ीक़त में उस्ताद आहे। मां सम्झां थो दुनिया जो हर माण्हू भले खणी शागिर्द उस्ताद जे शोबे सां वाबस्ता छो न हुजे, अगरि पंहिंजे पाण खे सम्झे त मां शागिर्द आहियां, मूंखे सिखण जी कोशिशि करणी आहे, त ज़िंदगी इहो जेॾी महिल इख़्तिताम थो थिए तॾहिं बि माण्हू पंहिंजे पाण खे शागिर्दी सम्झे त तमामु घणियूं बहितरियूं अची वेंदियूं। असांजो शागिर्द इन जे करे अॼु जे दौर में बाग़ी थी वियो हलियो, छो त असांजो ॻरो निसाब, सख़्तु तालीमी तंज़ीमी पाबंदियूं, डिसिप्लिन जे नाले सां शागिर्दनि सां जेका मुसीबत कई थी वञे, इन जे करे उन्हनि इन अहम तरीन जेको मां सम्झां थो शागिर्द दिलचस्प तरीन शोबो आहे। अगरि उस्ताद भलो आहे न, शागिर्द खे सभिनी खां मज़ो उते ईंदो, पर असांजे इन्हनि सबबनि जे करे शागिर्द चए मूंखे इन पासे न आहे वञिणो। हिकिड़े मिंट जो हिकिड़ो किसो थो ॿुधायां। कोयटा में असांजा हिकिड़ा मोहतरम उस्ताद आहिनि, उन हिकिड़ो किसो ॿुधायो त मूं वटि हिकिड़ो शागिर्द आयो ऐं उनजो वालिद उनखे वठी आयो त साईं हिनखे नालो दाख़िल कराइणो आहे। ठीकु आहे, पहिरीं जो ॿारु नंढिड़ो ॿारु जेॾी महिल हुनजो नालो दाख़िल करे हुनखे विहारियोसीं, मां ॿिए ॾींहुं हुनखे पढ़ायो पुटु अलिफ़। शागिर्द कुझु बि न ॻाल्हायो। वरी चयोमांसि बाबा अलिफ़, सॼो ॾींहुं पढ़ायोमांसि त मूंखे गुमान थियो त शायदि गूंगो आहे। वरी ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं ते जेॾी महिल 3 ॾींहंनि जे मुसलसल हुन खां बाद में बि हीउ न पियो ॻाल्हाए त मां हिनखे कचहरी में, क्लास में न कचहरी में ॿाहिरि वठी ऐं चयोमांसि बाबा कुझु त ॿुधाए त सही, तूं भला गूंगो त न आहे? त हिन जवाबु ॾिनो, न साईं मां गूंगो न आहियां। भला तोखे अलिफ़ चवण में छा आहे? चए साईं असुल में अलिफ़ चवंदुमि त तव्हां मूंखे बे पढ़ाईंदव, बे चवंदुमि त वरी मूंखे तव्हां बे पढ़ाईंदव, बे चवंदुमि मूंखे ते पढ़ाईंदव, इन जे करे असुल में मूंखे पढ़णो न आहे। त मां चयुमि त तोखे पढ़ण में मसइलो कहिड़ो आहे? चई जेके मुंहिंजा ॿिया भेणियूं भाइर आहिनि उन्हनि खे पढ़ाई खां पोइ ॾाढी सज़ा मिलंदी आहे, इन जे करे मां नथो चाहियां त मूंखे सज़ा मिले। यानी असांजे हिन निज़ाम में, असांजे मुआशिरे में शागिर्द खे एतिरो ख़ाइफ़ु कयो वियो आहे तालीम खां। तालीम यानी अहिड़ी मिठाई आहे मुंहिंजनि लफ़्ज़नि में, तालीम हिकिड़ी अहिड़ी सौगात आहे जेका शागिर्द खे अगरि यकीन ॾियारजनि त तुंहिंजी सभिनी खां वधीक कामयाबी इन शइ में आहे त मां सम्झां थो इहो हिन खां डिॼंदो न, इहो हिन सां प्यारु कंदो। सही सर, जीअं ॿियनि शोबनि जे लाइ हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, मां चवंदो आहियां त सिखण जे लाइ बि हुनखे सिखिजे त सिखिजे कीअं, त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, हक़ीक़त में असां था सम्झूं त सिखणु सभिनी खां सवलो कमु आहे। हक़ीक़त में जेको बि सिखणु आहे उहो पंहिंजी जॻह ते हिकिड़ो अहमियत वारो कमु आहे। इनखे गौर सां फ़िक्र सां ॿुधणु ऐं सम्झणु घुरिजे। ऐं सिखण वारो जेको मरहलो आहे न साईं, अर्ज़ु थो कयां शागिर्द जेॾी महिल पाण खे सम्झे त मूंखे हीअ ज़रूरी आहे शइ, त पोइ ई उन में दिलचस्पी ॾेखारींदो। मुंहिंजे ख़्याल में
असांजे तालीमी निज़ाम में ख़ासि तौर ते वालदेन बि जेॾीमहिल पंहिंजे बचिड़े खे पंहिंजे पुट या न्याणी खां कढी शागिर्द था जिते बणाइनि ज़ाहिरनि हिकिड़े स्कूल में, जॾहिं त माउ जी पहिरीं जेका झोली आहे बचिड़े जी पहिरीं दर्सगाह आहे, यानी असुल में शागिर्द उतां खां ई शुरू थो थी वञे त मां शागिर्द आहियां, अम्मा जी झोली खां सिखां थो। पर जेॾीमहिल उहो ज़ाहिरनि इन निज़ाम तालीम में स्कूल में अचे थो, उन वक़्तु असां वटि घटि में घटि जंहिं मुआशिरे में पाण था रहूं, मां उनजी ॻाल्हि थो कयां, असां वटि सलाहियतुनि जे मुताबिक़ कमु न आहे थींदो। हिन ॿारड़े में कहिड़ी सलाहियत आहे, उनखे उन पासे वठी वञिजे। जॾहिं त असां दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में ॾिसूं था त जेॾीमहिल कंहिं शागिर्द जी एडमिशन थींदी आहे त एडमिशन जे मौक़े ते हिकिड़ो साइकाट्रिस्ट बि वेहे थो, उहो उनजी सलाहियतुनि खे जांचे थो त हिन ॿारड़े में कहिड़ी सलाहियत आहे। ऐं उनखां बाद में असां वांगुरु हिकिड़े बंदि कमरे में उन ॿार खे जेको आहे उन जूं सलाहियतूं कोन थियूं जेको आहे जांचियूं आहिनि। उनखां बाद में पूरो हफ़्तो, ख़ासि तौर ते मां फिनलैंड खे कोड कंदुसि, जेको दुनिया जो सभिनी खां वधीक तालीम याफ़्ता मुल्क आहे। उन में पहिरियां त जेको आहे घटि में घटि 2 या 3 सालनि ताईं न को इम्तिहान आहे, न को जेको आहे सो निसाब आहे, सिर्फ़ु ॿार जी जेको आहे सो ऑब्ज़र्वेशन आहे। उन ऑब्ज़र्वेशन खां बाद में इहो फ़ैसिलो थो कयो वञे त हिन शागिर्द जे अंदरि ई सलाहियत आहे। ऐं जेॾीमहिल पंहिंजी सलाहियत जे मुताबिक़ कमु थी वञनि, मिसाल जे तौर ते कंहिं बचिड़े खे तव्हां पुछा कयो त हुनजी अगरि शौक़ु आहे ड्राइविंग में त उनखे सॼो ॾींहुं कार ड्राइव करायो, उहो बोर न थींदो। साॻी तौर ते अगरि शागिर्द खे ख़बर पइजी वञे त मुंहिंजी चॉइस जे मुताबिक़ मूंखे शोबो मिलियो आहे न, उहो चवंदो सॼी ज़िंदगी मां सिखां ऐं वेंदे मरण घणी ताईं सिखंदो रहां। असुल में सलाहियतुनि जे मुताबिक़ बचिड़े खे तालीम ॾियणु घुरिजे, उहो कॾहिं बि उनखां बोर न थींदो, हर वक़्तु चवंदो त मां शागिर्द ई रहां। सही सर, अॼोके शागिर्दनि जे ॾिहाड़े ते शागिर्दनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? तव्हां पंहिंजे आगाज़ ऐं इब्तिदा में चयो त वाक़ई हक़ीक़त आहे। जेके बि मुंहिंजा शागिर्द आहिनि, हिते बि इतफ़ाक़ सां मुंहिंजा 2 शागिर्द लाइ बि मूंखे ॿुधनि पिया। वाक़ई मां पंहिंजे हर शागिर्द में पंहिंजो बचो ॾिसंदो आहियां। जीअं मूंखे पंहिंजी औलाद न्याणी ऐं पुट जी तालीम जी ॻणती हूंदी आहे, मां पंहिंजे शागिर्दनि जी तालीम में ॻणती जो उन्हनि जे लाइ एतिरो ई ख़्यालु थो कयां। चाहियां थो त जीअं मुंहिंजी औलाद कंहिं मुक़ाम ते पहुचे, मुंहिंजो हर शागिर्द सुठे मुक़ाम ते पहुचे। पुरख़लूस दुआऊं आहिनि पंहिंजे हर बचिड़े जे लाइ ऐं पंहिंजे हर शागिर्द जे लाइ, जेको ज़ाहिरनि मूं वटि पढ़ियो आहे न पढ़ियो आहे, मुंहिंजो मैसेज ॿुधे थो। ऐं पर दुआउनि सां कमु कोन थींदो, दुआउनि सां गॾो गॾु महिनत जी ॾाढी ज़रूरत आहे। ख़ुदावंद करीम बि उन्हनि जी मदद फ़रमाईंदो आहे जेके महिनत कंदा आहिनि। महिनत कंदड़ शागिर्दनि जो ई मुस्तक़बिल आहे। माशाअल्लाह सर, कंहिं अज़ीम इंसान जा लफ़्ज़ आहिनि त अगरि कोई शागिर्द डिग्रियूं रखे थो, होशियारु आहे, पर उहो बाअदब न आहे त उहो कॾहिं बि कामयाबी हासिलु नथो करे सघे। पर उहो बाअदब आहे ऐं उस्तादनि जो एतिराम करे थो, उन सिख्या जो एतिराम करे थो, कामयाबी उनजो मुक़दर आहे ऐं कामयाबी हू उन उस्ताद खां लिखी वठे। अॼोके ॾींहं ते हर उन शागिर्द खे मुबारकूं जंहिंजो आवाज़ु कॾहिं उस्ताद खां ऊचो न थियो आहे। अॼोके ॾींहं जूं उन शागिर्द खे मुबारकूं जंहिंजूं अखियूं उस्ताद जे साम्हूं न खॼियूं आहिनि। अॼोकियूं मुबारकूं उन शागिर्द खे जंहिं हमेशह उस्ताद जे पाशे जो बि एतिराम कयो आहे। ख़ुदा ताला हर शागिर्द खे अनेक कामयाबियुनि सां नवाज़े। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।